ज़िले कश्मीर कंदकोट में जनरल इलेक्शन के सजल माहौल के हवाले से जटिन वेब न्यूज़ टीम जेयू आहे अगवान अगूड़े तालका नाज़िम कंदकोट मीर इमरान खान बिजाणी के इंटरव्यू लाइ करमपुर वेझो हुसैनाबाद मेरान हाउस कोर्ट इमरान खान बिजाणी पहुती। साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर मरूम मीर इमरान खान बिजाणी के फर्जंद जेयू आहे अगवान मीर इमरान खान बिजाणी प्रोग्राम इलेक्शन ऐं सियासत में सहाफ़ी जावेद उस्मान बिजाणी सां ॻाल्हाईंदे चयो त सियासत असांजो ख़ानदानी अवामी ख़िदमत वारो जज़्बो रहियो आहे। मुंहिंजे वालिद मरूम मीर इमरान खान बिजाणी पंहिंजे सॼी जमार इलाइक़े जी फलाह व बहबूद अवामी ख़िदमत वारे जज़्बे सां सियासत कई। असांजे ख़ानदान जी सियासत कारोबार न बल्कि अवामी ख़िदमत सां सरशार रही आहे। हुनजो वधीक चवणु हो त आउं 1.5 साल पहिरियां JUI में गैर मशरूत तौर ऐलान करे चुको आहियां। आउं JUI जो हिस्सो आहियां। ईंदड़ इलेक्शन में पार्टी मूंखे कहिड़े बि तक ते इलेक्शन लड़ाए या नथी लड़ाए इहो फ़ैसिलो JUI पार्टी खे करणो आहे। मीर इमरान खान बिजाणी जो वधीक छा चवणो हो। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम इलेक्शन ऐं सियासत में आउं आहियां अवां जो मेज़बान जावेद उस्मान बिजाणी। असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि JUI अॻवान मीर इमरान खान बिजाणी। अचो त साईंजन सां जेकी इलेक्शन जी मौजूदा सूरत हाल आहे ज़िले कश्मीर में उन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयूं था। ख्वाहिश की गाल है तो ख्वाहिश तो चाहता है ना तो हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। ख्वाहिशात हर मानू जी होंदियूं आहिनि पर ईअं कोन आहे। फ़ैसिलो जेको आहे पार्टी कंदी। अञा ताईं पार्टी को भी फ़ैसिलो कंहिं भी उम्मीदवार के बारे में ना आहे कयो, तोड़े मां हुजां या ॿियो को उम्मीदवार हुजे। ऐं पार्टी इहो साफ़ ॿुधाए छॾियो आहे त पार्टी पाण डिसाइड कंदी, फ़ैसिलो कंदी त कहिड़ो कैंडिडेट कहिड़े तक जे लाइ मौज़ू आहे। जैसे पार्टी जैं तक जे लाइ मौजू समझंदी उन उम्मीदवार के उन तक जे लाइ टिकट इशू कई वेंदी। बहरहाल फ़िलहाल अञा ताईं को भी फ़ैसिलो कंहिं भी उम्मीदवार जो थियो कोन्हे। उम्मीद आहे त इंशाअल्लाह चंद ॾींहंनि में अनाउंसमेंट थी वेंदी त कहिड़ो उम्मीदवार कहिड़े तक ते पवंदो। जो क़ाइल आहियां पार्टी मूंखे जेकॾहिं टिकट न ॾींदी त आउं इलेक्शन न विढ़ंदुसि। बाक़ी पार्टी मूंखे चवंदी मथे त मां मथे विढ़ंदुमि, पार्टी मूंखे चवंदी हेठि त मां हेठि विढ़ंदुमि। पहिरियों नुक़्तो जेको हूंदो उहो हूंदो अमन अमान। छो त अॼु न अमन अमान न हुजण जे करे अमन अमान जी बदतरीन सूरत हाल आहे ज़िले कश्मीर में बिलख़ुसूस। ऐं बिलअमूम सिंध में त आहे ई आहे पर ज़िलो कश्मीर असांजो जेको आहे हिन महिल ईअं सम्झो त नो गो एरिया आहे। त मुंहिंजो मंशूर जो पहिरियों नुक़्तो ई इहो आहे त मां पंहिंजे इंशाअल्लाह जेकॾहिं अवाम मूंखे चूंडियो अल्लाह जे करम सां त मां अचण सां ई मुंहिंजी पहिरीं प्रायोरिटी इहा ई हूंदी त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जेका आहे उन खे इम्प्लीमेंट कजे। लीक वारी ॻाल्हि था कयो त पाकिस्तान में पत्थर ते लीक काई कोन हूंदी आहे। तव्हांखे बि यादि हूंदो त माज़ी में बि शेड्यूल जारी थिया ऐं वरी इलेक्शन न थी। त ख़दशात त पंहिंजी जाइ ते आहिनि पर इलेक्शन 8 फरवरी ते थियनि त बहितर आहे मुल्क जे मफ़ाद में। त मां तव्हांखे अॻे ई अर्ज़ु कयो न अमन अमान नाले जी का शइ कश्मीर ज़िले में त आहे ई कोन। बदअमनी जेका आहे पंहिंजी चोट चढ़ियल आहे। को ॾींहुं ख़ाली न आहे जो अगवा नथो थिए या खून नथा थियनि। तव्हां ॾिसो त स्पेशली इहो जेको असांजो इलाइक़ो आहे मंगसी रोड खां वठी करमपुर लाड़े ताईं इहो त माना नो गो एरिया आहे। हिते डेली फुर थिए थी, डेली को न को वारदात थिए थी या खून थियनि था पर न इंतज़ामिया है न लॉ एंड ऑर्डर आहे। ऐं अवाम जो इहो हक़ आहे त तव्हां अवाम खे सभ खां पहिरियों उन्हनि जी इज़त माल जान जो तहफ़ुज़ फ़राहम कयो। जेको तहफ़ुज़ फ़राहम करण में जेके बि धुरियूं इन्वॉल्व आहिनि जंहिंजी ज़िम्मेवारी थिए थी इहो अमन अमान तहफ़ुज़ फ़राहम करणु उहे नाकाम वयूं आहिनि। चवंदो आहियां अवाम खे त बाबा वोट जेका आहे न सिर्फ़ु हिकिड़ी अमानत आहे पर इहा तव्हांजे मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। पर न सिर्फ़ु तव्हांजे ईंदड़ नस्लनि जे मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। त वोट ॾियण महिल जेॾी महिल तव्हां बूथ में वञो त ख़ुदा रा हिकिड़ो मिंट 60 सेकेंड जे लाइ ठपो हणण खां अॻु में इहो ज़रूरु सोचियो त छा तव्हां कंहिं ठपो कंहिं ज़ालिम कंहिं जाबिर कंहिं नाअहल कंहिं करप्ट उम्मीदवार के त ठपो हणी कामयाब कराइण जे लाइ ठपो इस्तेमालु नथा कयो। जेकॾहिं तव्हां ईअं कंदो त तव्हां न सिर्फ़ु पाण सां पंहिंजे इलाइक़े सां पंहिंजे अचण वारी नस्लनि सां बि हिकिड़ो वॾो ज़ुल्म कंदो। इहो आहे JUI अॻवान मीर इमरान खान बिजाणी जंहिंजो चवणु हो त आउं काफ़ी वक़्तु अॻु में जेको आहे JUI में ऐलान करे चुको आहियां
ऐं हिन वक़्तु हुनजो इहो चवणो त जेकॾहिं मूंखे पार्टी PS ते आणणु चाहे थी त मां उते इलेक्शन विढ़ंदुसि, जेकॾहिं इन ते पार्टी आणणु चाहे थी त मां उते इलेक्शन विढ़ंदुसि, जेकॾहिं पार्टी मूंखे जेको आहे त कंहिं प्लेटफॉर्म ते न आंदो त मां पार्टी डिसिप्लिन ख़िलाफ़ु जेको आहे त हरगिज़ न वेंदुसि ऐं इलेक्शन न विढ़ंदुसि। ऐं हुन इहो ज़िले कश्मीर जी आवाम खे पैगाम ॾिनो त कोशिशि कयो हिन भेरे पंहिंजे जेको आहे त वोट जो सही इस्तेमालु कयो ऐं उन जेको आहे त नुमाइंदे खे चूंडियो जेको तव्हां सां जेको आहे त तकलीफ़ुनि में बि गॾु हुजे ऐं तव्हांजे जेको आहे ज़िले में अमन अमान खे बि बहाल कराए सघे ऐं उन खां अलावा ज़िले में जेको आहे तरक़ियाती कम बि कराए सघे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN वेब न्यूज़, करमपुर।